विद्यार्थियों, मां डॉक्टर मीना आसवानी, एसोसिएट प्रोफेसर, सम्राट पृथ्वीराज चौहान, गवर्नमेंट कॉलेज अजमेर। MA फाइनल जो 5 पेपर पाण करे रहिया आहियूं, वफ़ा जा पंजगड़ा, जंहिंमें पहिरीं उन में तव्हांखे वीडियो में मां तव्हांखे ॼाण ॾिनी प्रभु वफ़ा जी शख़्सियत जे बारे में। त इन जे लाइ पंजगड़नि जे लाइ ॿियनि शाइरनि प्रभु वफ़ा जे लाइ छा छा लिखियो आहे। त प्रभु वफ़ा जा जेके पंजगड़ा आहिनि पंहिंजो मट पाण आहिनि, हिन सां ॿियो केर बि पंहिंजो भर मेचे नथो सघे। ऐं हिन जा जेका पंजगड़ा जो निर्माता आहे, पोइ मां तव्हांखे कल्ह ॿुधायो त कवीअ जे कलम मां माना हिन पंजगड़नि में कहिड़नि कहिड़नि वीचारनि खे समायो आहे। जीअं त ज़िंदगी जेका आहे उहा असांखे बार लॻंदी आहे, महसूसु लॻंदी आहे त ज़िंदगी छा आहे, मौत छा आहे, रूह छा आहे, मौत खां पोइ उहो इंसानु केॾांहुं थो वञे। त इहे सभु ॻाल्हियूं सोचे सोचे जेको इंसानु परेशान थो थिए, त उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो को बि अंत कोन्हे। इन जे लाइ अलॻि अलॻि विद्वाननि कहिड़ा राया ॾिना, इहो पाण करे रहिया हुआसीं। त इहो सभु छा आहे मतिलबु, त केरु ॼमण खां ग़रीब पैदा थिए थो, केरु अमीर पैदा थिए थो, केरु शाहूकार आहे त केरु मतिलबु ग़रीब आहे। त इहो सभु जेको आहे इहो कर्मनि जो फल आहे, या इन बेअंत माया आहे, या उन भॻवान जो कोई त आहे जेको इहो सॼो ॻाल्हि करे रहियो आहे। इन ते पाण कल्ह वीचार करे रहिया हुआसीं। त इन जे लाइ अर्थशास्त्र जा ॼाणूं छा था चवनि, अॼु असां उन जे बारे में ॼाण हासिलु कंदासीं। त अर्थशास्त्र जा ॼाणूं था चवनि त समाज जी असमानता हथरादू आहे, ग़लति माण्हुनि ऐं क़दरनि जो नतीजो आहे। ग़रीबी भॻवानु पैदा नथो करे, ग़रीबी पूरब जन्मनि जे कर्मनि जो फल न आहे, पर इंसान जे हर्ष हवस ऐं रहण वारी सुभाउ ऐं सरकार जी अंधी ऊंधी स्वार्थी सृष्टि जो नतीजो आहे। ग़रीब इंसान पंहिंजे आत्मविश्वास, अकुल, हिम्मत ऐं महिनत सां वरी अमीर बणिजी सघे थो, ऐं झोपड़ीअ में जनम वठण वारो महलनि ऐं मड़ियुनि जा सुख माणे सघे थो। ॿिए तरफ़ अमीर इंसान पंहिंजे चरित्रहीनता, बद इख़लाक़ी, सुस्ती ऐं काहिलीअ कारण वरी ग़रीब थी थो वञे। ऐं ईअं ई अक्सर ज़िंदगीअ में ॾिठो वियो आहे। ज़िंदगी हर शख़्स खे जो कुझु बि हू बणिजणु चाहे थो, बणिजण जो पूरो पूरो वज ऐं इजाज़त ॾिए थी। मतिलबु ज़िंदगी जेका आहे उहा त पंहिंजे हथ में आहे। इंसानु चाहे उनखे पंहिंजे स्ट्रगल सां, पंहिंजे संघर्ष सां सोन बणाए, चाहे उनखे टामू बणाए, ज़िंदगी त पंहिंजे हथ में आहे न। इहो किथां कर्मनि जो फल आहे। मतिलबु इहो असांजो रायो न आहे, इहे के माण्हू ज़िंदगीअ खे ईअं सम्झनि था अर्थशास्त्र जा ॼाणूं, त ज़िंदगी पंहिंजे भॻवान वटां असांखे मिली आहे, पर हिते अचण खां पोइ कर्मनि जो लेखो असांखे भॻवानु कान थो ॾिए। ज़िंदगीअ जो जेको संघर्ष आहे, स्ट्रगल आहे, उहो इंसानु पंहिंजी क़िस्मत जेका आहे उहा पाण बणाए थो। चवे थो त चाहे जो कुझु बि आदमी छा न सघे थो हू करे, चाहे त अर्श ते उॾे, चाहे त तार बि तरे। मतिलबु इंसान जे हथ में आहे त हू मां छा बि बणिजी सघां थो, चाहे त हू आसमान ते उॾामे, या चाहे त हू समुंड में अंदरि लही करे बेरबहा अमूल्य मूल्यवान मोती अख़्तियार करे उन्हनि खे ॻोल्हे। भला यूसुफ मसीह, लूथर किंग, महात्मा गांधी या कंवर भगत कहिड़नि पापनि जे कारण मौत जो निशानो बणाया विया। अॻिए जन्म में कयल पापनि जी सज़ा मिलणी हुअनि त उन ई जन्म में छो न। इन सज़ा जी बकाया ॿिए जन्म लाइ भॻवानु छो थो रखे। छा परिपूर्ण सर्वशक्तिशाली ईश्वर हिक जन्म में सज़ा ॾियण लाइ पूरी रीति समर्थ न आहे? तव्हां पंहिंजे दिलि खां हथु लॻाए पुछो। इहे त शास्त्र जा ॼाणूं चवनि था, पर तव्हां बि पंहिंजे हथु लॻाए पुछो त परमात्मा अगरि आहे त छा हिक ई जन्म में हेतिरा सुठा सुठा जेके असांजा महात्मा थी गुज़रिया आहिनि, कंवर भगत, महात्मा गांधी, लूथर किंग, उन्हनि खे छो मौत जो निशानो बणायो। माना हिते अची करे वरी असां कर्मनि ते था पऊं, त पूरब जन्म जे कर्मनि जो फल आहे। पर इहा सभु छा आहे, अॻिते हली करे शाइर हिते ई पहुचे थो त इहा सभु कर्मनि जी माया आहे। कर्म जेके अनंत आहिनि, पर हिन जनम वठण खां पोइ इहे कटिबा वेंदा। कीअं कटिबा वेंदा, उन खे पंहिंजे अनुसार ई इंसान खे कटिणो आहे, सुठा कर्म
करे छा परिपूर्ण सर्वशक्तिशाली ईश्वर हिकु जनम में सज़ा ॾियण लाइ पूरी रीति समर्थ न आहे। ईअं चवण त अॻे जनम में को इंसानु कंहिंखे ॾुखोए थो त हिन जनम में ॿियो केरु खेसि ॾुखोईंदो छा? इहो सही आहे। इन रीति त गुनाह ऐं सज़ा जो सिलसिलो हमेशह जारी रहंदो आहे ऐं इन मां बदिले जी पोइ बि त अचे थी। ईश्वर जो चवंदा आहिनि त परिपूर्ण आहे। ईश्वर जे लाइ जेको चवंदा आहिनि त उहो प्रेम ऐं करुणा जो असीम ऐं अनंत सागर आहे। छा उन में बदिले जी भावना ऐं सज़ा जो वीचार रही सघे थो? आइंस्टीन फ़िलसुफ़ ऐं साइंसदान चयो आहे इन जे बारे में त अहिड़ो को ईश्वर आहे जो अपराध लाइ दंड ऐं पुण्य लाइ पुरस्कार ॾींदो थो वधे। आहे इहो जो कर्म जे लाइ दंड ऐं जो अहिड़ो को ईश्वर आहे जो अपराध लाइ दंड ऐं पुण्य लाइ पुरस्कार ॾींदो थो वधे। इन जो तसवुर बि नथो करे सघां। मतिलबु अहिड़ो को ईश्वर आहे ई कान। ईश्वर त सभिनी जो कल्याण चाहींदड़ आहे, सभिनी ते महिरबानी कंदड़ आहे। अहिड़ो को बि ईश्वर न आहे जो अपराध लाइ दंड ऐं पुण्य लाइ पुरस्कार ॾींदो थो वठे। माना चवण जो मतिलबु इन जो बि इहो ई आहे त कर्मनि जो ई फल आहे। कर्मनि जी गति जेका आहे उहा तमामु न्यारी आहे। उनखे सम्झणु औखी ॻाल्हि आहे। उनखे असां नथा सम्झी सघूं। इन करे भॻवानु जेको असांखे ई इंसान जो जनमु ॾिनो आहे उनखे सवलाईअ सां असां कटे हिकु सीढ़ी आहे मुक्तीअ जे मार्ग जी। मतिलबु इंसानु इन जून में अची करे पंहिंजे कर्मनि खे कहिड़ीअ तरह कटे, चाहे त हू सुठा कर्म करे, चाहे त हू ख़राबु कर्म करे, वरी पंहिंजो जीवन असफल बणाए। या विज्ञान जे नुक़्ते नज़र खां ॿिया जेके विज्ञान उहे इन तरह सां ॿुधाइनि था त विज्ञान जे अनुसार हीअ सृष्टि जेका आहे हिकु ई पल में पैदा न थी आहे। इहो आम वेसाह त ख़ुदा चयो कुन मना थी ऐं फेकूं दुनिया पैदा थी वई, पर करोड़नि सालनि जे विकास जो नतीजो आहे ऐं इंसान सृष्टि बणजण खां करोड़ा साल पोइ जी पैदाइश आहे। माना भॻवानु चयो त छा मां तव्हांजो ख़ुदा न आहियां? त हिकु पल में छा सॼी सृष्टि थोरी न पैदा थी वई? कोई हिकु पल में कोन थी। पर इंसानु जेको आहे करोड़ों सालनि जी जेका आहे विकास खां पोइ नतीजो थियो आहे ऐं इंसानु सृष्टि बणजण करोड़ों साल पोइ जी पैदाइश आहे। सिरजणहार सृष्टि ऐं इंसान जे विच में एॾी विधि छो विधी सो सम्झ में ई नथो अचे। हिन विशाल ब्रह्मांड में बेशुमार ग्रहनि ऐं तारनि जे विच में एॾो त फ़ासिलो ऐं दूरी आहे जो सोचींदे विस्मय में आश्चर्य में पइजी थो वञिजे। वरी केतिरनि ग्रहनि ऐं तारनि में त माण्हू न छेणो न हवा न पाणी। सम्झ में ई नथो अचे त सिरजणहार छा सोचे ही मांडाण मंडियो अहिड़ी लीला रचाई। वरी जे भॻवानु परिपूर्ण हो त अहिड़ी शइ कहिड़ी शइ जी लोड़ मतिलबु हुनखे इच्छा महसूसु कयईं जो सृष्टि बनाइण जी इच्छा जाॻियसि। त इन जे बारे में किन विज्ञान असांखे इहो ॿुधायो त हिन ब्रह्मांड जो को बि उपाय न आहे। मतिलबु हीअ जेके असां अॼु पढ़ी रहिया आहियूं अलॻि अलॻि विद्वाननि हिन सृष्टि कीअं पैदा थी, हिन सृष्टिअ जे लाइ कीअं इंसान स्ट्रगल करे थो, कीअं संघर्ष करे, इन जे लाइ विद्वान जेके आहिनि पंहिंजा पंहिंजा मत ॿुधाए रहिया आहिनि, पंहिंजा पंहिंजा जेके आहिनि असांखे राया ॾेई रहिया आहिनि त किन विद्वाननि किन इहो ॿुधायो आहे त ब्रह्मांड जो को बि उपाइणहार न आहे। हीउ ख़ुदि ब ख़ुदि हालतुनि मूजिबि पैदा थियो आहे ऐं रंग बदिलाईंदो रहियो आहे। अणे जा अनेक रूप आहिनि। मिटी ख़ुदि सिरजणहार आहे, चकी बि पाण त कुंभार बि पाण आहे। हर अणे में सिरजण शक्ति समायल आहे। अंकुर में ई शाह बलूत जो देव दरख़्त छपियल आहे। हिकु भेरो हालतुनि मुताबिक़ कालिब माना मॉडल ठही तयारु थियो त कालिब नकुल करणु शुरू कयो। पोइ त कुदरत लाइ सभु चुनाव थी वियो। बेपनाह ख़ल्क़ पैदा थींदी वई। मांस शिकियल ई माण्हू ऐं ॿिया जीव जंत्र तयारु थींदा विया। हालतुनि अनुसार वरी केतिरियूं जिन्सूं ख़तम बि थी वियूं आहिनि। त इन जे बारे में असांखे अञा बि ॿियनि विद्वाननि जा के राया आहिनि। भले हीअ सृष्टि कीअं पैदा थी, हिन सृष्टि में जेका आहे माण्हूअ जो जेको कीअं विकास थियो, माण्हू करोड़ सालनि खां पोइ जी पैदाश आहे। अञा बि इन में किन विद्वाननि पंहिंजी
राय ॿुधाई आहे। इन जे बारे में असां अॻिते बि अञा हिकु वीडियो तव्हांखे ॿियो बि ॿुधाईंदसि इन जे बारे में त कीअं जेका आहे हिन सृष्टिअ जे बारे में जेके आहिनि शाइर ॿियनि विद्वाननि असांजे अॻियां राया पेश कया आहिनि उन जे बारे में अञा सुभाणे ॿी बि वधीक जानकारी हासिलु कंदासीं। अॼु बसि एतिरो ई।